नौशरो फिरोज मां चूंडियल पीपल्स पार्टी MNA ज़ुल्फ़कार बिहण जे घर में धाड़े में मुलविस 7 रुकनी गैंग जे रुगो हिकु जवाबदार जी गिरफ्तारी ज़ाहिर कंदे 53 लख रोक 120 तोला सोन ऐं ॿियो सामान हथ अचण जी दावा कई हुई आहे। पुलिस ॿियनि 6 जवाबदारनि खे कॾहिं गिरफ्तार कंदी। SSP नौशरो फिरोज, रोहिल खोसो, SSP बेनज़ीराबाद शबीर सेठार ऐं SSP हैदराबाद अदील चांडियो पीपल्स पार्टी MNA ज़ुल्फ़कार बिहण जी मौजूदगी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त जांच टीम कराची, उमरकोट, सजावल, बलोचिस्तान जे ज़िला ज़ोब, KPK जे ज़िले पिशावर ऐं पंजाब जे फैसलाबाद, झंग, पाकपतन ऐं विहाड़ी ज़िलनि में कार्रवाइयूं कयूं आहिनि। जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां जैसल बलोच गैंग जी निशानदही थी। SSPs ॿुधायो त पंजाब जे शहर झंग भरिसां कार्रवाई करे हिकु जवाबदार उस्मान सियाल खे गिरफ्तार कयो। कार्रवाई दौरान 53 लख रुपया रोक, 120 तोला सोन, वारदात में इस्तेमाल थियल करोला कार, 2 किलाशनकोफ ऐं हिकु पिस्तल हथ कयो वियो आहे। पुलिस मूजिब गिरफ्तार थियल जवाबदार इंकशाफ कयो त वारदात जे ॿिए ॾींहुं सभई लुटियल ज़ेवर पिगारे सोन जे बारनि में तब्दील कयो। पुलिस मूजिब बेनस सूबाई टोलो पंजाब में मशहूर सियासतदाननि, सीड़पकारनि ऐं ज़मींदारनि जी हवेलियुनि ऐं बंगलनि में ॾोह करण लाइ बदनाम हो। MNA ज़ुल्फ़कार बिहण पुलिस जी टीम लाइ 25 लख रुपया इनाम ॾियण जो ऐलान कंदे चयो त हाणे फ़ख्र करे सघिजे थो त सिंध पुलिस कम करे थी। हुन चयो त असांजो वेढ़ो आहे, धाड़ो रुगो मुंहिंजे घर में न पर 8 घरनि में लॻो हो। उम्मीद न हुई त एतिरी रिकवरी थींदी। ईअं चइजे त पुलिस क़बर मां मोल खे जेरो कयो आहे। सवाल इहो आहे त बाक़ी 580 तोला केॾां वियो। MNA ज़ुल्फ़कार बिहण जे घर मां 27 अक्टूबर ते 700 तोला सोन फुर थियो हो, जंहिंजी मालियत 3 करोड़ रुपया आहे। पुलिस 700 मां रुगो 120 तोला सोन हथ करे सघी आहे। जवाबदार ॿुधायो त सोना ज़ेवर फुर करण बाद उन्हनि खे पिघरायो वियो हो। पुलिस पारां मुख्य जवाबदार उस्मान सियाल खे मीडिया खां परे रखियो वियो। SSP मीर रोहिल खोसो मूजिब असां अञा जांच करियूं पिया। वधीक जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं रहियल सामान रिकवर करण खां पोइ सभिनी जवाबदारनि खे मीडिया अॻियां पेश कयो वेंदो।